तुझे कोड़े पढ़ी किताब तब हरफ मिड़ई है को जे नियत हुजे नेक त बिस्मिल्लाह बस्ता जे नियत नेक बुधण जी नियत समझण जी नियत केॾो वॾो इज्तिमा आयो आहे दीन बुधण जे लाइ दीन समझण जे लाइ ऐं हुजूर फरमायो मय्युरिदिल्लाह बि खैरन युफक्किहु फिद्दीन मुत्तफ़क़ अलैहि हदीस मिठो मोहम्मद तो फरमा हसन हुसैन जो नानो नबी और दिल गोठ जे जलसे ते अचण वारा हुजूर फरमायो रब जैसा भलाई कंदो आहे उनखे गाॾी न बंगलो न पैसा न दौलत न ज़मीन न रब जे ते राज़ी थींदो उनके मोहम्मद जे दीन जी समझा था कंदो डाटिया हुजूर अगलो साहबी आयो या रसूल अल्लाह दुल्लनी अला अमलिन मां के एड़ो अमल दसो जो मां अमल कया जन्नत में वजा हुजूर फरमायो अल इल्म बिल्लाह वो इल्म हासिल कर जेको रब अर्श ता मोकलियो या रसूल मां अमल पे पूछा ता इल्म पे दसो मुझो सवाल दियो तवा जो जवाब दियो फरमाए तुझे सवाल जो जवाब पियो दिया इल्म सही हुंदो नंढड़ो अमल कंदे तभी रब अर्श ते राज़ी थी पो इल्म सही हुजे इल्म सबे गालायो इल्म सही हुजे हमरा के वणो जहाने कार भी अथस 2000 जो पेट्रोल भी विझाई ड्राइवर भी आए हिन रोड ते चढ़ी हेडे न पियो वने हिय पियो वने यो जहाने पहुंचन गालायो कार भी अथस पेट्रोल भी अथस पहुंचंदो छो न मीटर खराब थस इल्म गलत तो जादे वने पियो हेडे कोने समझ सही कयो हे जलसा हे मेहनत इन जे करे या खुदा जे वास्ते समझ दुरुस्त कयो समझ सही कयो तो बेड़ो ही पार मवाली वेचारो मच्छरदानी हयो मथे सुतो पियो पुलिस अची वई धाड़े लटड़ो टड़ चोड़े लई आ जे मुझे मच्छरदानी में मच्छर न तो अचे गोली कितो आई या समझ सही है अरे लई अचो गोली बी छया मच्छर बी छया गोली हणी नासुन मा धाणा न कढाई लई सजो मदार समझ जो समझ सही थी वने बेड़ो ही पार अर्श जो इल्म अची वने बेड़ो ही पार हजरत अली से जुम्मो पढ़ाए निकतो एकड़े यहूदी सवाल पूछो अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे माल कारून जो वर्षो आ इल्म मिठे मोहम्मद जो वर्षो आ डाढा पूरो इस्तेमाल न थो गालाए डाढा बो यहूदी आयो अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे माल सा दुनिया जा रास्ता दिसंदे इल्म सा जन्नत जा रास्ता दिसंदे जो यहूदी आयो अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे माल जी हिफाजत करनी पवंदी इल्म तो जी हिफाजत कंदो जो तो यहूदी आयो अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे माल वारे इल्म वारे जा यार गड़ा इल्म वारे जा इल्म वारे जा यार घणा माल वारे जा दुश्मन घणो इल्म वारे जा यार घणा हिकारी लियाकत विचारो आयो साईं वे हो ता के चाय दा प्यारियो या चाय पिया गोल साईं वे हो गोदे जेडी ड्यू ता घुरायो वे हो त सच हे एमपी आ एमएनए सेनेटर इल्म वारे जा यार घणा माल वारे जा दुश्मन घणो हाँ माल वारी जा दुश्मन गण जा चोर दुश्मन दाड़ेल दुश्मन पुलिस दुश्मन सखर जा डॉक्टर दुश्मन मुला वर खयू पिया सची वठ वठा माल ते जाए हाँ वने सखर जे डॉक्टर ने मरीज खणी अब टेस्ट थींदी सिंग टेस्ट खांगारो टेस्ट पेशाब टेस्ट टोरो टेस्ट 27,000 टेस्टन में चट खुदा जी मार पई वो तू पढ़ियो छा हाँ चो एक फर्श जो इल्म मुझे मोहम्मद वर साहब आयो या रसूल अल्लाह मुझे बाप के पेट में तकलीफ थी पेचस्ती पईया छा कया हुजूर फरमायो माखी कारा छा भला थकजी पिया हो छा गालायो भिटसा का मां आयो या तहां जड़ा इंजामा पंधाया हो जो जेके थका हो डाढिया जो सुबह नारे तकबीर है हुजूर साईं मुझे भाव के पेचस्ती पईया हुजूर फरमाई माखी खाराए माखी जो खाराए तो रहंदो एक्सीलेटर ते पैर अची
माखी करा साईं रहंदो वदिया फरमायो माखी कराइस वरी तो साईं माखी कराई मां अन्या बद फरमायो माखी कराइस हाय हे अर्श जो इल्म मिठो मोहम्मद दवा न तो मटे जो तो कुरान में लिखला रब माखी में शफा रखिया डाडिया हाँ ये अर्श जो इल्म ना का हुजूर साहब या रसूल अल्लाह बेरोजगार आया वजीफो दसो असाने भी छोरा इंदा है बेरोजगार आया नौकरी न करे हुजूर साहब या रसूल अल्लाह बेरोजगार आया वजीफो दसो पान फरमाई शादी कर शादी शादी छड़ो सियारो तो सजायो क्यों हाँ खुदा जो कसम मुसलमान हाने हिन मुहर्रम का पहिरियों ज़ुल्हज जे महीने में वटो वठाई शादिन जी जाम शोरे में मु 45 निकाह पढ़या हिक जाय ते मुजो छोरियों भागियो जो वजन जा चूसे मतो मर मतो पो महरम में किथे लिखला है शादी चलियो मुसलमान मुखे गड़ो मलंदा त छे मुजो महरम में शादी न कई जे न मुजो घोट कासम जी मेहंदी छो कढनायो कढना बे ता असा न कोने कढा वो उन जी शादी रिथियल ही बीबी सुगरा सा मुचो जंग में बीठा तभी शादियों कन पिया छो तो उनके खबर आ जिहाद बे रब जो हुक्म आ निकाह बे रब जो हुक्म डाडिया डाडिया हाय उल्टी गंगा नाला खुदा जे वास्ते शादी शादी कयो शादी जो हुक्म आ कुरान में कुंडी 9 मीटर हलायो सजी जहाने में कुंजू को हले खुदा जो कसम ऐसे करे हुजूर फरमा चाहन कमर में देर न कयो चकम घाना बाबा घाना घाना मुखे लगे तो यार थकजी पिया हां चाहन चाहन कमर में देर न कयो केड़ा केड़ा बुझा केड़ा केड़ा गुनाह थी वने माफी वठण में देर न कयो तहां त कट्टा पिया भरियो 27 रमजान दी माफी 27 रमजान ते तुझे खिसे में वारंटी कार्ड पियो आगे मरण तई कोन हा न 27 रमजान ते माफी वठ गुनाह थी वने माफी वठण में देर न कयो एकड़ो थी वने वरी माफी वठ माफी टूटी पई वरी वठ वरी टूटी पई वरी वठ वरी टूटी पई वरी वठ वरी 100 दफा गुनाह थी वे माफी टूटी पई रब तो तुझे अचण में देर आ मुझे राजी थियण में काई थे वो तो अल्लाह को वडेरो थोरो या तो मुला बीहर चंदे ते छुआयो निकर त ॾियाई न बरो वो तो अल्लाह चे तो तू अच त मां माफ कया तोखे माफी घुरण में मजो तो अचे मुखे माफ करण में असो था गुनाह थी वने माफी वठण में देर न कयो नमाज जो टाइम थी वने पढ़ण में देर न कयो हदीस तो पढ़ा नमाज जो टाइम थी वने पढ़ण में देर न कयो जनाजो तैयार थी वने पूर्ण में देर न कयो जनाजो जनाजो ये रखियो बेटो अभी वो कराची वाला भी अचन हैदराबाद वाला भी अचन पेशावर वाला भी अचन भले जनाजे में जीत पई वजन रख बैठा से एकड़ो पुट वजीरिस्तान फौज में आ उन जो अज से मां न चा बाबे के न पूरियो पिणे में भले जीत पवन तू अचे जा पिणे मां प्याला ठाईंदे मुसलमान टे डी लाश रखियो बेटा टे डी हेठों भी बर्फ मथों बर्फ जड़ो उज़ा जो गोश्त ढक पियो मुसलमान नबी संजन जंगे बदर में वेला रमजान जो महीनो हुजूर संजन जी न्याणी बीबी रुकैया दुनिया में वई हली नबी संजन के रास्ते में खबर पई मिठो मोहम्मद मदीने आयो घर को न वया सीधा कब्रिस्तान में आया हजरत उमर जो या रसूल इजाजत हुजे कब्र हम मिट्टी हटायो कपड़ो हटायो तहां दिसो पान फरमाई दफनाए छडियो क्या मस्जिद हौज कौसर ते मां मोहम्मद न्याणी असा जो नबी जे तो दफनायो असा जो रखी जगह जनाजो थी वने पूर्ण में देर न कयो कर्ज थी वने तो अदा करण में देर न कयो कर्ज कर्ज हिनन के तो उधर ते रेल मिले ने टीटी सूदी काई है वरी जे पूछिए साहबा कर्ज एडो न खणो बुको कारो थियो कर्जी भी कदे बथो कर्जी एड़ो बथबो जो साईं क़यामत अली शाह भी कोने छडाई कर्जी कदे बथ कर्ज थी वने अदा करने में देर न कयो रात जो 2 बजे मिठो मोहम्मद घरा निकरी सही खैर ताए फरमाए कड़े यहूदी जा बदरम मुते कर्ज हा मता मां मोहम्मद अल्लाह के
उनखे कर्ज ॾियारियो असांखे को आहे फिक्र कोन ॾींदो मां छा कंदे न ॾेस हिते जहान में न ॾे होते ॾींदे कर्ज थी वञे अदा करण में देर न कयो मेहमान अची वञे मानी करण में देर न कयो ये तो पुछंदो आहे चांहि बाहि पापा खाई गुर्दा चांहि बाहि खुदा जो कसम मुसलमान हुजूर फरमायो जो एक मेहमान के मानी खाराई जन हजरत आदम जी दावत की जब बिन मेहमान के मानी खाराई जन हजरत आदम जी सगरी दावत की फरमा जे टिन मेहमान के मानी खाराई जन त आदम जी मां मोहम्मद समेत दावत की हाय हाय अंदाजो त कर पाण फरमाए जे 7 मेहमान जी के मानी खाराई अल्लाह उन जे ला जहन्नम जा 7 दर बंद करे तो छॾे फरमाए जे 8 मेहमान के मानी खाराई रब उन जे ला जन्नत जा 8 दर खोले हाय मुबारक थी अवेस जो इन खल्क के मानी खाराई अल्लाह जे रजा खातिर डाढा मेहमान अची वने हजरत इब्राहिम वटि मलाइका आया केर मलाइका देरी कोन के गाबो कोई खणी आयो गाबो जब ॾिठे न मलाइका खाईंदा पियंदा कोन्हनि के नबी आ खुदा जो हाँ अबा हजरत इब्राहिम के या खबर हुई त मलाइका खाईंदा पियंदा कोन तो गाबो खबर हुयस सभई ॻाल्हायो सभई होया नूर आया इंसानी शक्ल में अॻियां धक थोड़े से मतां को साई पटकी वारो काबू करे तो हजरत इब्राहिम वटि भी तो नूर इंसानी शक्ल में आया त हा पो गाबो छो न खाधम इते गासलेटी मुले के काबू कजो आयो तो हो गाबो छो न खाधम बवक्त जरूरत जे कदे नूर इंसानी शक्ल में अचे खाइंदो कोन पियंदो कोन शादी कोन कंदो बाजार में कोन हलंदो खाइण पीअण का पाक मलाइका नबिया अॻियों बीठा न खबर कान्हे त अलाए केर छो त इंसानी शक्ल में आया ऐं ही छा थो चए सॼी खबर साईं खे आहे सॼी खबर अल्लाह खे आहे सॼी खबर कंहिंखे सॼी खबर कंहिंखे आहे न ज़ाकिर के न ज़वार के न मुल्ले के न मौलवी के न पीर के न फकीर के सॼी खबर कंहिंखे आहे ज़ोर सां सॼी खबर कंहिंखे आहे मुंहिंजे साईं खे ब नंबर पीर ईमान जो बेड़ो था पोड़न हिकड़ो ब नंबर पीर मुरीद घर वठी आयो ये खट ते वेही चौज त ज़ाल पुछो मुरीद का मुर्स जे गोद पंहिंजो मुर्स खां पुछी साईं छा पियो करे चे मदीने मस्जिद में कुत्तो पे वियो साईं हक माई वरी का हुजे असांजे जमायत जी चे न तो अरे गासले डी पीर गया उंडे सादी मस्जिद मां जो मोहांडो कुत्तो हक माई चारी बिरयानी खलीफे वारी प्लेट में मथों बूटियों हेठों चांवर साईं वारी प्लेट में हेठों बूटियों मथों चांवर चे ही ॾिजां खलीफे के ही ॾिजां साईं के खलीफे जो मथे प्लेट लादी साईं जी बूटिन ते नजर पई 104 डिग्री बुखार 104 बगैरा विजी मुरीद के जे खड़ा निभा तो के चयो थम त जोणे वहा बेड़ा खलीफे जे बूटियों मागे सोका चांवर घर खणी आयो ज़ाल के जे निभागी ॾिठी पटको धूड़ कराई मुंहिंजो घणा चक्कर चयो मां बूटियूं हिन में कोन विधई साईं वारी प्लेट चे केर थो जेको न मथों प्लेट ॾेई हीअं जो ज़ोर न तरे में त बूटियूं पयूं चे हेॾ सु बूटियूं जो पयूं चे सवेल पे तो अरे साईं चयो त मस्जिद वालो कुत्तो अकला खबर प्लेट ये तरे जी करे मस्जिद वालो कुत्तो ठल्ला इटो हवाई फायरिंग करे ईमान जो बेड़ो तो बोल हाँ मेहमान अची वञे मानी खाइण में देर न कयो अञा हिकिड़ी ॻाल्हि रहियल आहे न्याणी वॾी थी वञे या दवा तोरी कड़ी आहे न्याणी वॾी थी वञे परणाइण में देर न कयो ही वरी चए थो सेन मुंहिंजूं न्याणियूं शरीफ़ तुंहिंजूं शरीफ़ नबी साईं शरीफ़ कोन खुदा जो ख़ौफ़ कर कुझु खुदा छोकरियों असांजा नंबर वठी कालियूं जो कन त मुला खुदा कंदो पेट फाटंदो वेही असांजा अच्छा मथा थिया गाड़ा बोड़ खायूं निभागा वेऊ सच कोन चयो
सो भी हेड़ो दौर बेपर्दगी जो मोबाइल मिस कॉल हणदा रंग नंबर लगंदा है असांजे मातरी में रंग नंबर जो है पंजाब साईवाल वही लगो छोकरी ॻाल्हायो उनखे चई 7 सीएन जी पंप आहिनि मुंहिंजा निभागो तरड़ो कुछ कोन्हे हूअ इन आसरे ते वठी भॻी आहे वेठो हेॾा मातरीअ जो लथी त हिन निभागे ते भाड़ो न हुजे जो घर वठी ख़ुदा जो कसम हाणे होॾे वणनि में गुॾ विझी कढे छो चिंता मूंखे बि हिकिड़ो कामरेड चए मुला तव्हां पर्दे जे पोयां भला पयो छो आहे मुंहिंजो बेपर्दगी सॼी ख़राबी बेपर्दगी में आहे चए कीअं मुंहिंजो बेपर्दगी थींदी नज़रूं लड़ंदियूं नज़रूं लड़ियूं त दिलियूं अड़ंदियूं दिलियूं अड़ियूं त नंबर सेव थींदा नंबर सेव थिया त मिस कॉलियूं लॻंदियूं मिस कॉलियूं लॻियूं त पैकेज ठहंदा पैकेज ठहिया त कचहरियूं थींदियूं कचहरियूं थियूं त प्रेमी जोड़ा भॼंदा पोइ जहिड़ा थींदा पोइ जितरियूं हलंदियूं पोइ दुनड़ियूं पोइ कारोकारीअ जा चकर पोइ कबली जहिड़ा पोइ वठ मूंखे चई पोइ छा थींदो मुंहिंजो पोइ के मरी वेंदा कब्रिस्तान के ज़ख़्मी थी वेंदा सखर थींदा छा बचो खुदा जे वास्ते फहाशिया का बेपर्दगी का खुदा जे वास्ते इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे मदीने में हिकिड़ी न्याणी वॾी अचे पई मर्दे में अचे पई तेज हवा लॻण जे करे अॻियां कपिड़ो थोरो हटी वियो चेहरे तां अखि ज़ाहिर थी पई हिकिड़े लोफर जी नज़र पई अखि ते उन शेर चयो तुंहिंजी अखि मूंखे मस्त कयो आहे हाय मदीने जी न्याणी आहे केॾी आयादार आहे घर आई आहे काती खड़ी अखि कोरे कढी प्लेट में विझी छोकिरे खे ॾिनई त हिकिड़ो कुतो घटीअ में वेठो आहे वञी ॾेई अचु चएसि अखि ते तुंहिंजी नज़र पई आहे इहा अखि मोहम्मद जे दीदार जे क़ाबिल कोन्हे मां काड़ी सही आहियां मूंखे अखि नथी कबे हाय दल गोट वारो न्याणी राति जो सुती ख़्वाब में मिठे मोहम्मद जो दीदार ॾाढा ॾाढा हुज़ूर दुआ कई निंड मां जो उथे त अखि जहिड़ी सामू यहूदी आयो अली इल्म मथे या माल मथे चे इल्म मथे दलील केड़ो आ हजरत अली कानो पूछे चे माल खपाइंदे खुटंदो इल्म बुधाइंदे त वधंदो माल खपाइंदे खुटंदो तो 100 रुपया 20 रुपए जो भिंडियूं वतई बाकी घणा 20 रुपए जा करेला बाकी घणा 20 रुपए जा ज़ाल लाइ चीगम बाकी घणा खपाइंदे खुटंदो माल खपाइंदे खुटंदो इल्म बुधाइंदे त वधंदो ॾाढा हज़रत अली से अचे पे नमाज दे पोया हिकिड़ो सवाल कयो चे अली खां सवाल एड़ो कया जो जवाब ही न दे न तब तकबीर तहरीमा त वञे देर थी न सवाल पुछे अली उहे केड़ा पखी इन जेके आना ॾियन उहे केड़ा इन जेके बच्चा ॾियन हज़रत अली जो इहो को सवाल आहे निभागा चे से बुधा चे जा कन अंदर आहिनि उहे आना ॾींदा आहिनि जंहिंजा कन ॿाहिरि आहिनि उहे बच्चा ॾींदा आहिनि हाणे तूं हिसाब कर त मां अली नमाज़ पढ़ी अचो ॾाढा हिकिड़े धक में जवाब सुनो अली हज़रत अली जे ज़माने में 10 माण्हू सफ़र ते विया 10 हिकिड़ो क़त्ल थियो नव मोटी आया फ़ैसिलो आयो हज़रत अली वटि से कातिल लभे ई नथो छा कयूं चे 9 ॼणा जेको हुन सां गॾु आहे उन्हनि खे वठी अचो वठी आया 9 ॼणनि खे हज़रत अली साईं मस्जिद नबीअ जे थंभनि सां अलॻि अलॻि करे ॿधो हुनखे अलॻि 9 खे अलॻि अलॻि करे ॿधई सभिनीनि खां पुछई पहिरियों पुछो कर ख़बर 10 माण्हू कंहिं मारियो चइसे मूंखे ख़बर ई कोन्हे हेॾो कसम जे पाण खणंदा आहियूं क़ुरान जो कसम आहे खीर जो कसम आहे मुई पथारी जो कसम आहे दुकान ते वेठा हूंदा त रोज़ीअ जो कसम आहे चोरो अॻा बीठो हूंदो त पुट जो कसम आहे मन हलफ लिग़ैर अल्लाह फ़क़द अशरक मन नज़र लिग़ैर अल्लाह फ़क़द अशरक मन सजद लिग़ैर अल्लाह फ़क़द अशरक हदीस पढ़ी थम हुजूर फरमाए जे रब खां सवा बे जो सजदो कयो उन शिरक कयो जे रब खां सवा बे जे नाले ते देग लाथी उन शिरक कयो जे रब खां सवा बे जो कसम कयो उन शिरक कयो हा या सारा मुसलमान अरे अबा तो चोरी कया खुदा जो कसम मूंखे 4 महीनो थियो मां चोरी कई कोन पो छा पियो करी चे हाणे पाथारीदारी कंदो आहियां चोरी कोन कंदो पाथारीदारी कंदो हाँ हज़रत अली से 9 ॼणनि खां पुछो केर न बासे
जमल आखिरी वट वञी पहुतो न उन खां पुछई हज़रत अली जी सियासत ॾिसजा फ़ैसिलो ॾिसजा हज़रत अली उते चयो छा चई अल्लाहु अकबर चओ सा भाई पूरो मजमो चए जलसो गूंजी वञे हाय हज़रत अली जो फ़ैसिलो ॾिसजा हज़रत अली जो अल्लाहु अकबर अली जो नारो कहिड़ो आहे अली जो नारो कहिड़ो आहे सभई जे ॻाल्हायो सभई ॻाल्हायो अली जो नारो अल्लाह अकबर हिला देंगे सभी को नारे अल्लाह अकबर से ये जालिम क्या समझते हैं जो अपने जाल में बाकी है अब भी करबला का आखिरी मैदान बाकी है अली जो नारो केड़ो जे नारो हैदरी लगे तो उन जो जवाब केड़ो सबे ॻाल्हायो पूरो मजमो ॻाल्हाए नारे हैदरी जो जवाब छा है बुलंद आवाज सां हजरत अली चो अल्लाह अकबर तो बाकी जेके 8 ॼणा उन चो मरी विया से बिना गाल खुली हुई हले हालांकि उन कुछ को न बुधायो हे सोने अली जो फैसलो हो तो हजरत अली आयो ॾे वठ चे मुंह धोई तो या धोराए ये मुंह धोई तो या धोराए खबर पई चो से असा को थी होई नवनी ॼणन पासियो तसे असा को थी वई हजरत अली उम्मत में पहिरियों फैसलो कयो चे नवनी के कत्ल कयो चो से किया कुरान त चे तो जेको मारे उनके मारियो ता नमन के चे ना हे अली जो पहिरियों फैसलो आ जेके कत्ल में मुलव्विस आहिन टोटल के कत्ल कयो यो अली हिन उम्मत में पहिरियों फैसलो कयो ॾाढा ॾाढा हे हैदर कर रहा रब जे साथ जो कसम अंदाजो त कर हाय जंहिंजा बच्चा इमाम हसन हुसैन ईद अल फितर जी रात रमजान जे ईद जी रात अम्मा फातिमा मुसल्ले ते बैठ गया बई बच्चा आया अम्मा सुभाणे ईदा कपड़ा कोनन जे मां दुआ थी घुरा अल्लाह ॾींदो केर ॾींदो केर केर ऐं असां जो मायूं छा चवंदियूं वे पिणे अचे त चवांस थी नंढे पिण सां बच्चे जो दिमाग खराब कन पिड़ी अची त चवांस थी ॾियण वारो अल्लाह संभालण वारो अल्लाह करण वारो अल्लाह तॾहिं त इब्राहिम अलैहिस्सलाम हथ कयो वेठो आहे रब हाबिली मौला मूंखे बच्चो ॾिजा पर सालियो ऐं असां सिंधी कीअं दुआ घुरंदा आहियूं चरियो करियो ॾे पुट अने फिर जा देखले दुआ करी चरियो खरियो दे 4 पुट जा वधि 4 ही चरिया चोरो ही चरिया वो रोए पे बैठो मुझो कर खबर अचे बस 4 हिकड़ो त सियाणो हुजे मुझो तो घुरियो छा जे मुझो चरियो खरियो दे पुट दे मुझो वो न दे त चरियन जा गंज भरिया पिया जेको घुरंदे सो मिलंदो हां दही जुलहज ते भी कुर्बानी आ दही मुहर्रम ते भी कुर्बानी आ असा चौदा सुञाणो पंहिंजो रब खे ओ दल गोट वारो रब खे मञनि था यहूदी भी ईसाई भी साबई भी वाणिया भी सब मञनि था पर सुञाणनि कोन था असां पंहिंजे अल्लाह खे सुञाणूं था ॾाढा ॾाढा छो त असांखे क़ुरान सम्झायो आहे कंहिं सम्झायो आहे क़ुरान जी तालीम आला आहे क़ुरान जी तालीम आला ऐं हे वरी छा चवंदो आहे मुझे छोकरे मैट्रिक के पास कया हाने अमेरिका लंदन वने तो आला तालीम हासिल करना आला तालीम अंग्रेजन जी आला तालीम छो छितो थोड़े ए कुरान छा तो छे सब्बे हिस्मा रब्बिकल आला ॾाढा 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 है आला या नाए आला कुरान कुरान जी तालीम आला मोहम्मद आला असां जो रब भी आला सजे में छा चवंदा आहियो सुभान सभई ॻाल्हायो सुभान 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 रब्बी अल आला अंदाजो त कर जिनके कुरान जी तालीम मिले अबू बकर आयो सिद्दीक अकबर बण जियो उमर आयो फारूक आजम बण जियो उस्मान आयो ज़ुन्नूरैन बण जियो अली आयो हैदर करार बण जियो है सुनो हुसैन आयो क़यामत तक जन्नती नौजवानन जो सरदार खुदा के 1996 के अंदर इटली में किताबन जो मेलो लगो इटली में हिकड़ी ईसाई औरत जंहिंजो नालो रेलिया ईसाई औरत उन 7000 किताब हजरत उमर जे शान में कढ कया 7000 छो हेतरा तू त ईसाई औरत आ
चे उमर मुझी पसंदीदा शख्सियत ईसान ईसान औरत काफरन जी गाल तो क्या मुसलमानन जी न जेके दुश्मन भी मंजे राजा गांधी जॾहिं हुकूमत संभाली पंहिंजे वज़ीरनि खे तकरीर खे चई जे कॾहिं सही हुकूमत करणु चाहियो था त ज़िंदगी अबू बकर उमर जहिड़ी गुज़ारजो। हाय हाय पंहिंजे वज़ीरनि खे पियो चए ज़िंदगी अबू बकर उमर जहिड़ी गुज़ारजो। त वाणिया हैरान थी विया चओ अबुल कलाम सां यारी अथसि उनजे करे ॻाल्हियूं मुसलमाननि वारियूं पियो करे त पंहिंजे वाणनि खे चई ॻाल्हि ॿुधो वण जी ख़बर मेवे मां पवंदी आहे जंहिं वण जा मेवा अबू बकर उमर हुजनि उहो मोहम्मद कहिड़ो हूंदो। अल्लाह जंहिं वण जा मेवा अबू बकर उमर हुजनि उहो वण कहिड़ो हूंदो। त हुन ईसान औरत खां पुछो तोखे उमर में कहिड़ी ॻाल्हि वणी चए ॿियूं त ॻाल्हियूं पंहिंजे जाइ ते आज़ादीअ जो पूरी दुनिया खे सबक़ हज़रत उमर ॾिनो। चे खुली कचहरी दुनिया में पहिरियों हज़रत उमर लगाई। खुली खुली कचहरी असां भी खुलियूं कचहरियूं लगाईंदा हूं वज़ीर पीपीअ जो त वरी ताड़न वजाइण वारा भी पीपीअ हा जो वज़ीर वारा साईं साईं करण वारा हज़रत उमर खुली कचहरी लगा सो भी हज जे मौसम में शाम वारो तहां के केड़ी तकलीफ आ गवर्नर का मिस्र वारो तहां बुधायो ईरान वारो तहां बुधायो इराक वारो तहां बुधायो हिंस वारो तहां बुधायो हिंस जा मानू थी बीड़ा चोसे असा के तकलीफ आ केड़ी जे टे शिकायतों न असा के पांजे गवर्नर का शहीद बिन आमर का केड़ियो केड़ियो जे एकड़ी शिकायत आई आ त रात जो फैसलो न तो करे बी शिकायत आई आ तो सुबह जो लेट सां तो निकरे टी शिकायत आई आ त हफ्ते में एकड़ो डी गुम हुंदो आ हजरत उमर जो सईद बिन आमिर गवर्नर जी साईं उठी भी इनके जवाब दे सब छो सो उठी भी खल्क के जवाब दे चोई कंदो जैसे सुबह जो देर सां इन जे करे निकरंदो हा जो घर में केर कोने रंद पचाव पाण कंदो हा डाढा डाढा ये गवर्नर तो चे गवर्नर तो अरे गवर्नर ते अरड़हन कत्लन ये एफआर कटी पई चे भला हफ्ते में हिकड़े डी गुम हुंदो आ छो चे सही गरीब आया कपड़न जो वगो आ हिकड़ो उन डी घर जो दर बंद करे सफाई भी कंदो आया कपड़ा भी धोंदो आया अल्लाह चे भला रात जो फैसलो न कंदो आ छो चे सही मां डी खल्क के दिनो आ रात खालिक के दी नारे तकबीर शान उमर फारूक नारे तकबीर। हां ये सारा वजीर दस सही क़यामत अली शाह वारा इनके तो एड़ी निंट्रा जो इजराइल अची उठारे बाकी सैयद सिंधु विराई जी वही जो मुके खबर ही कारे सिंधु गिदड़ काई आई दे खबर ही कारे हाय खुदा के वास्ते अंदाजो त कर वरी ब्याह उथी बीठो चोसे असा जे गवर्नर जो नालो आ इब्ने कनम जे केड़ी शिकायत आ जे शिकायत या जो दर ते बॉडीगार्ड तो विहारे हाय हाय हजरत उमर जेड़े बॉडीगार्ड छो विहारियो थी जैसे मां गवर्नर आ जे इब्ने कनम जी मने धनार जो पुट बकरिन चारण वाला तो मु गवर्नर कयो तो मु अटलो दिया खान लठ बकरिन चार गवर्नरी खत्म डाचा दे चो सवा हाय रब जो ज़ात जो कसम जे उमर के कायनात सलाम करे मदीने में ज़िलज़िलो आयो जुम्मे जो दिया हजरत उमर लठ भले ज़िलज़िलो आन उमर के गरक कर पर जे मां इंसाफ कयो आ तो के लुडण जो हक ना है उमर जी लठ लगी 1400 साल थी गया अज तई मदीने पाक में ज़िलज़िलो नारे तकबीर गली गली नगर नगर गली गली नगर नगर हाय खुदा जो कसम पांजे रब के सुनाणो असा जो बंदन दी ड्यूटी है त पांजे रब जो तारुफ करायो रब जे साथ जो कसम करण वारो अल्लाह पियारण वारो अल्लाह संभालण वारो अल्लाह रोजी ॾियण वारो अल्लाह केर तो खा रहा है पखी अथव पखी ॾिठा अथव हिते हलंदा आहिनि उॾामंदा आहिनि ये पेट्रोल किथां था भराइनि डीजल सीएनजी जहाने मां ज़मीर था है ना रब तो जे मुझे पखिन के न तो ॾिसे हण हणा अथनि
न डीजल थी खपे, न पेट्रोल तो खपे, न सीएनजी, न टायर तो पंचर थे। मुलन जो ही टायर पंचर जो जड़े हाय रब तो जो जिक्र जो बरकत जो बियो कराया जुबान ते जिक्र रब जो अंदाजो तक हजरत यूसुफ अलैहि सलाम मिस्र में अन्न पे विरा अन्न मोहर फकीर अन्न विराइंदो का हिन जे अन्न के उडे ही लगी भैया हराम जो कहीं मिस्कीन है। हजरत उमर से अन्न पे हजरत यूसुफ अलैहि सलाम अन्न पे विरायो एकड़ो छोकरो बुट बदी एकड़ो दबो वचियो वरी मोह लिकाए ये पाण विंदा वतन कार्ड वठण नाला मटाए ओ जेको पिणस कब्र में हड्डा भी गरी अचे जेरो घर बैठो है ना ये भी 20,000 पेट अल्लाह अंदाजो त कर। हजरत यूसुफ अलैहि सलाम अन्न पे विरायो छोकरो बियो दफो अन्न वठ कि सवेल वठी वे वरी छो आयो चे सयो मुंह खोलींदम त डबल ॾियणो पवंदो चे भले मुंह खोल जैसे मुखे कोन था सुञाणो चे न जैसे मां उहो आहियां जॾहिं तव्हां ते इल्ज़ाम लॻो मूं तव्हांजी पाकाई बयान कई। यूसुफ अलैहि सलाम जी अखियुनि मां ॻोढ़ा वही विया रोई पियो वेझो करे निरड़ ते चुमी ॾेई पुंछे खे सॾे चई हेॾे हेॾे आयो चे कमरनि जा दर खोल जेतिरा अन्न जा कटा खणे हिन खे नज़र अथसि। रब उते वही मोकिले मुंहिंजा यूसुफ जेको तुंहिंजी पाकाई बयान करे उनखे एॾो अन्न पियो ॾिए जेको मां रब जी पाकाई बयान कंदो मां रब उनखे केॾो नवाज़। असांजी दर दर घर घर ड्यूटी आहे त रब जो तारीफ़ करायो। ये तबलीग जमायत वारा आए तबलीग जमायत अल्लाह मुसलमान मुल्कन में त कम कनि पिया पर काफर मुल्कन में भी तबलीग जो कम पियो हाणे 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 रायविंड जो इज्तिमा लॻो 3 किस्तनि में 18 लख माण्हू आहे हिक किस्त में हीअं लखे माण्हू पलाल ते वेठा आहिनि को इना अतैना पियो सिखे को कुलो अल्लाह को अलहम्द पियो पको करे को अतयात पियो पको लखे माण्हू ॼण त मोहम्मद जे दीन जो मदरसो दीन सिखो खुदा जे वास्ते। हज़रत उमर से मदीने में बीठो मंझंदि जो टाइम आहे हिकिड़ो पणो उठता नथो चे पोड़ा किथां आयो आहे चे शाम मुल्क मां घणा महीना लॻे 3 महीना वणनि जा पन खाधम छो आयो आहे चे अतहियात सिखण आयो आहियां। ॾाढा ॾाढा हिन गाॾीअ जो पेट्रोल अथवई सुभाणे अल्लाह जे अतहियात सिखण आयो इहे पोड़ा कम जा न असारा पोड़ा त ना सॼण में पूरा हराम जो दीन सिखन खुदा जो कसम जैसे अतहियात सिखण आयो 3 महीना सफर कयो वणनि जा पन खाधा 3 महीना। हज़रत उमर जे अखियुनि मां ॻोढ़ा वही विया उमर रोई पियो जे अतहियात शाम में न पियो सिखी हेॾे आयो आहे छो चे मिठे मोहम्मद खां जिन अतहियात नकुल कयो आहे उहे 24 सहाबी आहिनि मां मदीने इन जे करे आयो आहियां सही अतहियात पको करे अचां। हज़रत उमर जे अखियुनि मां ॻोढ़ा वही विया उमर रोई पियो चे कद वजबत लहुल जन्नत ये अतहियात लाइ एॾी मंज़िल कई थी त रब तो थी जन्नत वाजिब ॾाढा ॾाढा हाय खुदा जे वास्ते दीन सिखो दीन का हुजूर संजन दस्तरखाने ते मानी पिया वेठा खाइनि नबी संजन छोकरो टोड़ंदो आयो कभी हथ ता मानी काट शुरू कई हुजूर उन बच्चे के समझायो बच्चा खाओ भले पर पहिरियों बिस्मिल्लाह पढ़। मिठो मोहम्मद किए पियो अखलाक सां समझाए खाओ भले बिस्मिल्लाह पढ़ असां मोला कीअं समझाईंदा आहियूं हेॾो सारो थियो आहे बिस्मिल्लाह पढ़ी चंपू जो हाणे त मुठो ई हुई हे असां मुलनि जो समझाइण आहे जिथरी कई वेठा आहिनि मस्जिद में खुदा जो कसम हाय मोहब्बत सां आयो दीन अने फता बिल मदीनत बिल अखलाक अंदाजो त कर पाण फरमाए खा भले पर पहिरियों बिस्मिल्लाह पढ़ बिस्मिल्लाह में बरकत आहे रहमत आहे अज़मत आहे बिस्मिल्लाह पढ़ी मानी खाईंदे मानी हिकड़े जी 7 ॼणा ढो करे ईंदा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ी खो हां असां त माइन खे भी बिस्मिल्लाह नथी अचे सॼो ॾींहुं वेठो न ड्रामे ते केटीएन सिंधु टीवी हाणे वरी हिकिड़ो चैनल पाक टीवी कॾहिं पाक थी लिड पाक थींदी पाक टीवी हां सॼो ॾींहुं मायूं ड्रामे ते वेठियूं आहिनि माई खैरा खैरा ये
लट्ठू जी इन खैरा निभागी जो दिमाग बात कर है सजी रात मायूं ड्रामे जे अध मां बाहर उठियो लगा थन जी बुक आ मर वठ 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 जे बंधन में पुजा झला ये पीजा पेर दो पो अरे भगा विजान से लियाकत तावीज दे छोरे के गीचियो में भगा तावीज न बद ट्रैक्टर जी खुदा जो कसम इस्लाम में सहूलत आसानी हुजूर फरमा अली घबराए जो दो पंज ही कम सहूला चेसे किया फरमा रात जो 3 दफा कुल वाला पढ़ी सुमंदो कर रब सजे खत्म जो सब रात जो बिस्तरे थे चिंटू कलमो पढ़ी सुमंदो कर जन का तो रब के जन्नत की कीमत दे छे अली रात जो बिस्तरे थे चिंडा दफा मां मोहम्मद ते दुरूद पढ़ी सुमंदो कर रब लिखाइंदो त अली 10,000 दिरहम खैरात कई अली रात जो बिस्तरे थे अची न पंजो कलमो पढ़ी सुमंदो कर जन त बिन विड़लन जो ठाव करे छे रात जो बिस्तरे थे अची 3 दफा कुल वाला पढ़ंदो कर सजे खत्म जो सवा रात जो बिस्तरे थे अची अबे अम्मा जे चेहरे जो दीदार करे सुमंदो कर ओ नौजवान असारा नौजवान त बाबा भी नथा चवन पोड़ो मुआरो तू स्टील मिल मा छयो पोड़ो मुआरो पी थई अड़े पी थई पी न सता अबे अमर जे पेरन में जन्नत आ अमर जे पेरन में जन्नत आ जाल जे पेरन में सैंडल आ अज वचन कयो त इंशाल्लाह नमाज पढ़ना से चो तो सबई चो तो सोने हुसैन करबला में 5 कम क्या करबला में कुरान पढ़े करबला में नमाज पढ़े करबला में सब्र कई करबला में 9 ॾींहं जो रोजो रखे करबला में कंध कपाई पर जालिमन जी आॾो चुकाए मां भेजाईअ त आयो दल गोठ में जेका इज्जत मिली आ ॾाढा तॾहिं त भेजाईअ चो तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीखारनि पाए भाकुर भाई पे जो वेझो विहारन नकी तलब ताम जी रुगो पानी ढुक प्यारन कातियों कोहाड़ा की न की रुगो मोहब्बत सदा मारन जेके सच्ची दिल सा सारन तिन के जायूं दिछन जी खुदा जे वास्ते नमाज पढ़ो अल्लाह जे नाले खैर कयो सहाबा आले मोहम्मद का प्यार कयो का खबर कोने कबल मौत जो चंबो लगे ओचतो जनाजे जो ऐलान दी दो पीर बिलाश ते बीठो मुझे जिगर जे टुकरे के कादे खयूं न वजो मां रोए पे अखन जो चार कादे खयूं न वजो जाल रोए पे मुझे सिर जो ताज कादे खयूं न वजो मासूम बच्चा लाश के चुमड़ी पिया ताज बाबा के केड़े रण में पिया छडियो हर शे जी मुंदा मौत जी मुंद काने हाने असांजे भिक्षा जो वडे में वडो सेठ मोहम्मद अशरफ राजपूत करोड़ रुपए जी जगह चाराई भिक्षा में तंबूरे चौक ते होटल दस अल्लाह हेल्थ में ड्यूटी है ईद जे बेडियां ते हैदराबाद में अचे पियो जगह तैयार शादियों तैयार पुटन जो कार्ड छपिया पिया गाड़ी जो ट्रेलर सा एक्सीडेंट थी सजो ट्रेलर कार च मथा चढ़ी हिय टुकड़ा करे उन जो लाश काटी सोचो सा मुसाफिर सा जी मंजिल गया लती बचो पक्कन पोखी पोखा पर पखी पाण होया परदेसी पखिन पोखी पोखा पर पखी पाण होया परदेसी लगी एड़ी हीरा जो पखी पकल पोख छडे लिया वारिस बदन वात के जे छिके बद जे फट मैयत जो वात बदबा वारिस बदन वात के जे छिके बद जे फट सभई चवंदा मंझंद थी वई मैयत के कयोस झट झट पो सुमारे सिधो कंदई पो खणी हलंदई खट ओ मथा विझंदई लट वरसो वंडींदई वाट ते कब्र में अखिन में मिट्टी चपन में मिट्टी कन्नन पे मिट्टी 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 वडा वड़ वड़ कार जा जिथे नांग सुजल नीला जे कब्र में न अब्बो न अम्मा न मिट न माइट न चाचा न मामा केर भी गड्ढो न हलंदो उन कब्र में कुरान गड्ढो उन कब्र में नमाज गड्ढो उन कब्र में ईमान गड्ढो उन कब्र में चंगायूं गड्ढो वडा वड़ वड़ कार जा जिथे नांग सुजन नीला उते आशिक अब्दुल लतीफ चवे कया हेकिल ने हीला अज वचन कयो त इंशाल्लाह नमाज पढ़ना से मस्जिद के आबाद करना से खुदा जे दर ते इंदा से मोहम्मद जे सुन्नत सा प्यार करना से करबला में जो सामान मिलो उन सा मोहब्बत करना से केडो वडो इज्तिमा है
मुबारक महीनो मुहर्रम जो आहे। रब खां घुरण जूं घड़ियों में सफ़ा वेझूं अची वियो। सभई दोस्त अतहियात जे शक्ल में वेहो। अतहियात में की वेबो आहे? माशाअल्लाह फ़कीर थी वियो। अल्लाह खां घुरण जो टाइम अची वियो। रात जो मनो हिकु पियो थे कहिड़ो इज्तिमाउ आहे, अछनि ॾाढ़नि वारा आहिनि, मासूम बच्चा आहे, ही घुरण जी रात आहे। असां कॾहिं अल्लाह खां घुरियो ई न आहे। सभई दोस्त मोहब्बत सां ही जुमला चओ, छो त उन्हनि खां पोइ हिकिड़ो मलाइको हुन गेट ते ॿियो हिन गेट ते ऐलान कंदा त वञो तव्हांखे रब माफ़ करे छॾे। उहे ही जुमला आहिनि। सभई चओ सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। रब्बना अलैका तवक्कलना व इलैका नबना व इलैकल मसीर। अल्लाहुम्मा फातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वली फिद दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा इन्ना अस्अलुका ईमानन कामिला व यकीनन सादिका व इल्मन वासिआ व अमलन मुतक़ब्बला व रिज़्क़न हलालन तय्यिबा व तौबतन नसूहा व तौबतन क़ब्लल मौत व राहतन इंदल मौत व रहमतन व मग़फ़िरतन बअदल मौत व लफ़्फ़ इंदल हिसाब वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। या अजीज या करीम या रब्बल आलमीन या ज़ुल अर्शिल मजीद फ़ाअलुल लिमा युरीद। हस्बुनल्लाहु व निअमल वकील। हस्बुनल्लाहु व निअमल वकील। फनिअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्नि इबादतिक। अल्लाहुम्मा ला आइशा इल्ला आइशल आखिरह। अल्लाहुम्मा नव्विर कुलूबना बिल कुरआन व ज़य्यिन अखलाकना बिल कुरआन व नज्जिना मिनन नार बिल कुरआन। अल्लाहुम्मा आनिस वहशती फी कबरी। अल्लाहुम्मा अरहमनी बिल कुरआनिल अज़ीम। अल्लाहुम्मा अरहमनी बिल कुरआनिल अज़ीम वजअलहु ली इमामन व नूरन व हुदन व रहमा। अल्लाहुम्मा ज़क्किरनी मिन्हु मा नसीत व अल्लिमनी मिन्हु मा जहिल वरज़ुक़नी तिलावतहु आना अल-लैल व अतराफ़ अन-नहार। या अल्लाह इन मजमे के कबूल फरमा, इन जलसे के कबूल फरमा। असांजे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे नाफ़रमानियुनि खे माफ़ फरमा। असांजे बेवाजिबनि खे माफ़ फरमा। केॾो मजमो आयो आहे, राति जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। सभु फ़क़ीर थिया वेठा आहिनि। हे अल्लाह, हे अल्लाह, असांखे तुंहिंजे क़ुर ॿुधायो आहे तव्हांजे घुरण में देर आहे, मौला जे अता करण में देर कोन्हे। हे अल्लाह, पूरे मजमे जो सुवाल इहो थी असांजे नाफ़रमानियुनि खे माफ़ फरमा। सगीरन कबीरन गुनाहन के माफ़ फरमा। ज़ाहिरी ऐं छुपियलनि खे माफ़ फरमा। या अल्लाह, केॾो मजमो आयो आहे, सभिनी जो अचणु वेहणु ॿुधणु क़बूल फरमा। अमल ऐं इख़लास वारी ज़िंदगी नसीब फरमा। पूरे मजमे जे तौबा के कबूल फरमा। या अल्लाह, जिन साथियुनि हिन दीनी इज्तिमा में सही सां ताउन कयो आहे, उनजे ख़ैर खे कबूल फरमा। अल्लाह उनजो ॾिनो बनो बढ़ा, उनजे रोज़ीअ में बरकतूं अता फरमा। अल्लाह, इन वीचारे जे दिल में इहो आहे त दल ॻोठ दीन जो मरकज़ थे, मोहम्मद जे ग़ुलामनि जो मरकज़ थे, सहाबा जे दीवाननि जो मरकज़ थे। इन्हनि जे दिलनि में कंहिं लाइ बुग़्ज़ कोन्हे मुंहिंजा मौला, कंहिं लाइ बि कोन्हे। ऐ करीम अल्लाह, ऐ करीम अल्लाह, असांजे नाफ़रमाननि खे माफ़ फरमा। मौत जे सख़्तीअ खां बचा, क़ब्र जे अज़ाब खां बचा, जहन्नम जे गर्मीअ खां बचा, दुनिया आख़िरत जे ज़िल्लत खां बचा। ऐ अल्लाह, पंहिंजे कहर खां बचा, पंहिंजे ग़ज़ब खां बचा। अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक। ऐ अल्लाह, पंहिंजे ॾमर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा। वला तुहलिकना बिअज़ाबिक। असांजे कमज़ोर जिस्मनि में तुंहिंजे अज़ाब सहण जी ताक़त कोन्हे। वाफ़िना क़ब्ल ज़ालिक
वाफिना क़ब्ल ज़ालिक। ऐ अल्लाह पूरे मजमे के माफ फरमा, पूरे मजमे के माफ फरमा, पूरे मजमे के माफ फरमा। जेको घुरियो अता फरमा, जेको न घुरी सघिया हो अता फरमा। पंहिंजे रहम ऐं करम जो मामलो फरमा। या अल्लाह तमाम बीमारन के शिफा अता फरमा, बेरोजगारन के हलाल रोज़ी अता फरमा, औलादन के साले औलाद नसीब फरमा, साले औलाद नसीब फरमा। जेके भी घुराया थी खास करे हिन गोठ मां घुराया थी उनजी बख्शिश फरमा, उनजे कब्रुन के मुनव्वर फरमा, उनजे कब्रुन के जन्नत जो बाग बना, कब्रुन के जन्नत जो बाग बना। असांजे झोलिन के रहमत सां माला माल फरमा। या अल्लाह वो ॾींहुं ॾेखार हिन मुल्क जे अंदर मोहम्मद जे क़ुरान जो निज़ाम पूरी दुनिया में हक़ जा आलम मेहनत कनि था, कोशिश कनि पिया। ऐं अल्लाह इन इलाके में असांजी बुज़ुर्ग हस्ती आहे, असांजे उस्तादनि जो उस्ताद आहे से मोहम्मद याकूब। अल्लाह फरिश्ता सिफ़त इंसान आहे। ऐं अल्लाह हिन इलाके ते उन अल्लाह वारे जे दुआउनि जो असर आहे। मौला उन जे ज़िंदगीअ में बरकत अता फरमा, अल्लाह उन जे ज़िंदगी में बरकत अता फरमा। सभिनी जे दुआ के कबूल फरमा। पूरी उम्मत के शिरक खां बचा, बिदत खां बचा, नाफरमानी खां बचा, गैरन जे गुलामी खां बचा। अर्शता रहमत जी निगाह करी ऐलान करे चओ त इन मुबारक महीने में दल गोठ में सर्दीअ में जेके हथड़ा कयूं वेठा, मां अल्लाह सभिनी खे माफ़ करे, अल्लाह सभिनी खे माफ़ करे, मां अल्लाह सभिनी खे माफ़ करे। बार बार हज बैतुल्लाह जी सआदत नसीब फरमा, मदीने वारे मीर जे रोज़े जो दीदार नसीब फरमा। हाजी हज तो मोटी पिया अचनि, हिन मुहर्रम में अचनि पिया, ॻाल्हियूं कनि था, असांजो जिक्र पाटे। उहे घड़ियूं कॾहिं ईंदियूं जो एराम असांजे जिस्म ते हूंदो, ज़बान ते लब्बैक जो सदाऊं। कॾहिं हाजी मूंखे चवंदा मुहम्मद जो इहो घर अथई, इहा मस्जिद मदीने जी, इहो महबूब जो दर अथई। पूरे मजमे के कबूल फरमा, पूरे मजमे जे वेहण के कबूल फरमा। सभिनी जे अचण के कदम कदम ते सवाब नसीब फरमा। सभी दोस्त दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबीना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैति व बारिक व सल्लिम। मौला जितरो टाइम दुनिया में रहाए कल में जितना रसा रहा, जॾहिं असांखे पाण ॾे घुराए रोड ते हुजऊं, अस्पताल में हुजऊं, जिते भी हुजऊं, असांजे ज़ुबान ते ही पाक कलमो जारी फरमा। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु